मां इन मोबाइल के जरिए सभी मुसलमानन के चवां तो रमजान के रातन में क्रिकेट न खेडजो, रमजान के रातन में निंद्रा न कजो, रमजान की रातन में टीवियों न हलाइजो। हिकड़ा वरी ॾींहं जो टीवी न हलाईंदा, रमजान जो ॾींहं जो रोज़ो आहे न वो टीवी न हलाईंदा, ड्रामो न हलाईंदा, फिल्म न हलाईंदा, वरी रात जो हलाईंदा। चवंदा रात जो तो रोज़ो न आहे न। अरे बाबा रमजान जो रात रोज़ो न आहे तो रमजान जो महीनो तो आहे। ॾींहं जो एतिराम कजे, रात जो एतिराम। रात जेका वॾे मान वारी रात आहे रमजान जी, हिक हिक वॾे मान वारी रात। चो वॾे मान वारी रात। और यारन महीनन में हिकड़ी रात शबे बरात वारी आहे जंहिंमें अल्लाह दुनिया वारे आसमान ते लही थो अचे। पर रमजान जो महीनो सॼो एॾो भागन ऐं बख़्तन वारो आहे जो अल्लाह ने हर रात रमजान जी दुनिया वारे आसमान ते लही थो अचे ऐं ऐलान थो करे, आहे को परेशान हाल मुखों दुआऊं घुरे हिन महीने में न रातन में त मां परेशानियूं रफ़े दफ़े कयां। आहे को बीमार मुखों दुआऊं घुरे त मां बीमारन मों जान छॾायां। आहे को रे औलादो हिन रातन में दुआऊं घुरे त मां औलाद सां नवाज़ियां। आहे को कर्ज़न में वरतल हिन रातन में दुआ घुरे त मां कर्ज़न मों जान छॾायां। अल्लाह साईं सॼी रात मगरिब खां वठी वेंदे सहरीअ ताईं सुबुह ताईं ऐलान कंदो आहे, काथे न परेशान हाल मुंहिंजा बानड़ा ऐं बानड़ियूं हिननि रातनि में दुआऊं घुरनि त मां अल्लाह उन्हनि जी मुराद पूरी कयां। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअू व यक्शिफु स्सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून। वरी हिकिड़ी नई बीमारी जी नौजवाननि में पवे रमज़ान में, कहिड़ी? नाइट क्रिकेट। तव्हांजे कबर में भी थींदी आहे कोन न? ॾिसो ग्राउंड में शर्म न सोचे नौजवाननि खे ये क्रिकेट जूं रातियूं, ये रांदि जूं रातियूं, सॼी सॼी राति रांदि खेॾंदा, क्रिकेट खेॾंदा। ये इबादत जूं रातियूं, जागण जूं रातियूं। मस्जिद में रोअण जूं रातियूं, अल्लाह के परचाइण जूं रातियूं। अहिड़ियुनि रातियुनि में भी क्रिकेट रांदि, निंड। खुदा जो वास्तो तो संभालियो। मां इन मोबाइल के जरिए सभी मुसलमानन के चवां तो रमजान के रातन में क्रिकेट न खेडजो, रमजान के रातन में निंद्रा न कजो, रमजान की रातन में टीवियों न हलाइजो, रमजान के महीने में फिल्मा न हलाइजो, ड्रामा न हलाइजो। सही माना में रमजान जो एतराम कजो, रोजा रखजो, तरावियां नमाज पढ़जो, कुरान जा खत्मा करजो, जेतिरो थी सघे नेकियूं कजो। रमजान जो अदब एतराम तव्हांखे दुनिया आख़िरत में आबाद ऐं शादाब कंदो। ॾाढो कुरान मजीद अल्लाह के प्यारो आहे। कुरान जे सदके रमजान शरीफ भी अल्लाह के ॾाढो प्यारो आहे। तंहिंजे करे महिरबानी फरमाए जेतिरो थी सघे रमजान शरीफ में सवाब ही सवाब कमाइजो, नेकियूं नेकियूं कमाइजो। वरी आखिरी दफ़ो उहो नबी साईं फरमायो इत्कुम मिन नीरान, साईं फरमायो
बाहि खां आज़ादीअ जो दवा जेकॾहिं तव्हांखे आसानी थी पवे त इत्काफ़ में अची वेझो भलो इहो आहे इत्काफ़ में रहिजो इत्काफ़ वारे माण्हू जे मथां अल्लाह जी रहमत ई रहमत थी वञे इत्काफ़ वारो माण्हू सुम्हियो पियो आहे इबादत में अल्लाह उनखे लिखाए थो साईं फरमायो जेको इत्काफ़ में दोए उनके लैलतुल क़द्र वारी रात जो सवाब नसीब थो थिए उन लैलतुल क़द्र जी रात जो सवाब एॾो आहे जो हिकिड़ी रात जे सदके अल्लाह साईं 84 सालनि जेतिरो सवाब लिखाए थो छॾे रब खे प्यारो आहे क़ुरान मजीद चो उन जे करे रब साईं रमज़ान जो वॾो मान करे छॾियो वरी लैलतुल क़द्र जो वॾो मान करे छॾियो ॾाढो प्यारो अथसि क़ुरान जंहिं महीने में क़ुरान मजीद नाज़िल थियो उहो महीनो सभिनी महीननि जो सरदार रमज़ान जंहिं रात लैलतुल क़द्र वारीअ में क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे रात सभिनी रातनि जी सरदार जंहिं जबल ते क़ुरान मजीद नाज़िल थियो उहो जबल नूर सभिनी जबलनि जो सरदार बणिजी वियो कद जाकुम मिनल्लाहि नूरुहु व किताबुम मुबीन जिन शहरनि में क़ुरान मजीद नाज़िल मक्को ऐं मदीनो शरीफ उहे शहर वॾे मान ऐं शान वारा बणिजी विया तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा हुआ महिरबानी करे बचड़ा सभु क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो न्याणियूं सभु क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो तव्हां पाण बि क़ुरान मजीद सां चिंबड़ो जेतिरो थी सघेव क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदा रहो जेतिरो थी सघेव क़ुरान जे फेल मां मुस्तफ़ीज़ थींदा रहो ऐं अमल जी मेहनत कयो क़ुरान मजीद जीअं चवंदो वञे ईअं कंदा वञो बेड़ा तव्हांजा पार थींदा वेंदा समय गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीह